नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत हुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां PMC खे ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राउ जो चवणु आहे त PMC मेडिकल जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह करे रहियो आहे। इन खे बिना देरि ख़त्म कयो वञे। PMC नवनि ईंदड़ डॉक्टरनि जे लाइ ॾुखियाई पैदा करे रही आहे। PMC खे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह करणु न ॾींदासीं। सिंध जे मेडिकल जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदासीं। शागिर्दनि ऐं डॉक्टरनि खां वरितल PMC जी टेस्ट में तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि। PMC शागिर्दनि सां टेस्ट जे नाले ते धोखो आहे। पीपल्स पार्टी 18 अक्टूबर शहीदनि जी यादि में 17 अक्टूबर ते कराची जे जिन्ना बाग़ में जलसो करण जो फ़ैसिलो करे छॾियो। जिन्ना बाग़ में जलसो करण लाइ DC ईस्ट खे दरख़्वास्त ॾिनी वई। PP सिंध जे जनरल सेक्रेटरी वक़ार मेरी DC खे दरख़्वास्त सुम्हारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जी गाॾी ते हमले जी मज़म्मत। जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि जो इलाज रुगो नेशनल एक्शन प्लान ते मुकमिल अमल करणु आहे। रियासत जी रिढ खे चैलेंज कंदड़नि जो इलाज दहशतगर्दीअ जूं नर्सरियूं ख़त्म करणु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो, जवाननि जूं कुर्बानियूं असांजे क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जे तहफ़ुज़ लाइ आहिनि। कुर्बानियूं ज़ाया थियणु न ॾींदासीं। दहशतगर्दी ख़िलाफ़ पूरी क़ौम हिकु आवाज़ आहे। दहशतगर्दनि खे सख़्ती सां चिथियो वञे। शरपसंदनि खे गुल पेश करण वारी पॉलिसी नाकाम हुई, नाकाम आहे ऐं नाकाम रहंदी। मुल्क में कोरोना वायरस जा मामला जारी। वधीक 35 मरीज़ फौत। हयात विञंदड़नि जो 27,831 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,656 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंक 12,49,858 थी वियो। वायरस की शरीहत ॾाही 26 वई। तलार वरसां ॻोठ निंदर्स में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। जवाबदार अली मोहम्मद हाले पोटो नायक खे भुटा ॾेई क़तल कयो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ड्रखण वेझो अणॼातल हथियारबंदनि घर में दाख़िल थी पीरसन खे क़तल करे छॾियो। ॻोठ घर पंहिंजा में हथियारबंदनि मोहम्मद रमज़ान थईम खे क़तल कयो। मीरपुर साकरो वेझो नौजवान नूर मोहम्मद कलोई मारिजी वियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल आंदो वियो। सिंगौर जा भरिसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान ज़ुल्फ़कार अली जतई फ़ौती वियो। शहरिन ट्रालर ड्राइवर खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। मातली वेझे रहमतुल्ला जय जो वटि रिक्शा कल्टी। औरत फ़ौती वई। फ़ौती औरत जी सुञाणप सारा मल्हातुर थी। मिठियाणी वेझो ॻोठ पहलवान वासी नौजवान गुलज़ार खुसो पुरस्कार नमूने गुम। यहाँ साहब भरिसां ॻोठ शेर दिल बखराणी मां पुरस्कार नमूने गुम थी वियल 3 वरनि जी ॿारड़ी खदीजा बखराणी जो पतो न पियो। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। आवाज़ TV समेत सिंध इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि 5 डिसंबर ते गॾियल तौर सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारो फ़ैसिलो आवाज़ TV, KTN, सिंध TV, मेहरान TV ऐं धरती TV इंतिज़ामिया पारां कयो वियो। कराची में थियल गॾिजाणी में आवाज़ TV जे CEO फैज़ बिरोही, KTN जे CEO मोहम्मद अतर काज़ी, मेहरान TV जे CEO गुलाम नबी मोराई शिरकत कई। गॾिजाणी में सिंध TV जे MD अजीत कुमार आहूजा ऐं धरती TV जे MD अज़हर सुहाग जी शिरकत। सक़ाफ़ती ॾियारी जी मुख्य तक़रीब 5 डिसंबर आचर ॾियारे कराची प्रेस क्लब हलो थींदी।
तकरीब में नामियारा रागी ऐं फनकार फन जो मुज़ाहिरो करे सिंधी सकाफ़त के बेटा पेश कंदा। सकाफ़ती ॾियारी जे मुनासिबत सां सॼी सिंध में सेमिनार, सकाफ़ती प्रोग्राम ऐं रैलियूं कढियूं वेंदियूं। IBS अखर पारां उस्तादनि जी भर्तियुनि लाइ वरितल टेस्ट जी हर मज़मून में 45% मार्क्स खणण वारे शर्त ख़िलाफ़ टेस्ट ॾींदड़ उम्मीदवार सरापा एहतिजाज। नौजवाननि लाड़काणो, शिकारपुर में ख़ासि सकरन, ठरी मिरवा, जोई बदीन ऐं ॿिनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। उम्मीदवारनि मुतालबो कयो आहे त IB इंतिज़ामिया 45% मार्क्स खणण वारो शर्त बिना देर ख़तमु करे इंसाफ़ करे ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।